अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, चाइना में जेका आलमी कॉन्फ्रेंस हुई शिंघाई ताउन तंज़ीम जी, उहा पुॼाणी ते पहुती आहे। उन में थियल फ़ैसिला दुनिया ते कहिड़ा इम्पैक्ट विझंदा, इहो वक़्तु ॿुधाईंदो। गॾोगॾु पाकिस्तान जे लाइ तमामु सुठियूं ख़बरूं आयूं आहिनि, छाकाणि त वज़ीर आज़म जेको वफ़ सां गॾु उते मौजूदु हुयो, उन न सिर्फ़ु मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कयूं, पर ज़बरदस्त क़िस्म जा जेके फ़ैसिला थिया आहिनि उहे बि मंज़र ते अचणु शुरू थिया आहिनि। अॼु जी जेका उते मसरूफ़ियात हुयूं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जूं, हुन ॿिनि मुल्कनि जे सरबराहनि यानी चाइना ऐं रूस जे सरबराहनि सां निवेकलाई में ज़बरदस्त अहम मुलाक़ातूं करे तमामु ज़बरदस्त फ़ैसिला कया आहिनि। ईंदड़ वक़्तु पाकिस्तान जे लाइ तमामु घणो ख़ुशाइंद हूंदो, छाकाणि त जेके इम्पैक्ट्स असां ॾिसूं पिया, अमेरिका हुजे या ॿिया मुल्क हुजनि, उहे हिन वक़्तु पाकिस्तान सां ज़बरदस्त ताउन जे मूड में नज़र अचनि पिया। हिन प्रोग्राम में इन ते बि डिस्कस कंदासीं। गॾोगॾु चीनी सदर जेका दहशतगर्दी आहे मुल्क में, उन जे ख़ात्मे जे लाइ पाकिस्तान जी भरपूर हिमायत जो बि ऐलान कयो आहे। इहो हिकिड़ो वॾी ब्रेक थ्रू आहे ऐं जेको असां चाहियूं था त सीपेक खे जॾहिं एक्सपेंड कयो पंहिंजे अफ़गानिस्तान ऐं ईरान ताईं, त उन में ज़रूरी आहे त लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे, पाकिस्तान अकेले सिर उनखे मुंहुं नथो ॾेई सघे ऐं दुनिया हिन तरफ़ हाणे तवजा ॾिनी आहे। ऐं उन जेके बि प्रॉक्सीज़ आहिनि, जंहिंजे लाइ उते वज़ीर आज़म ज़िक्र बि कयो त जेका बि इंतिशारी हिते पखेड़े पई, उनखे हाणे रोकणो पवंदो ऐं दुनिया असांजी हिमायत ऐं मदद करे। इहो ई सबबु आहे जेको पधरनामो उतां कल्ह जारी थियो, उनखे इज्तमाही तौर ते समूरे मुल्कनि जे सरबराहनि हिकु इंडिया खां सिवा सभिनी न सिर्फ़ु कंडेम कयो, पर मुस्तक़बिल में दहशतगर्दी जे रोकण लाइ भरपूर ग़ैर मशहूर ताउन जी बि हिमायत कई आहे। ऐं इन खां अलावा ॿियो हिकिड़ो इशू आहे, KPK जो वज़ीर आला जेको पंहिंजे सूबे में बहितरी जा कमु कंदे नज़र नथो अचे, पर जॾहिं बि ॻाल्हि इंतिशाह जी हुजे, लॉ एंड ऑर्डर खे ख़राबु करण जी हुजे, त असांखे अली अमीन गंडापुर सरे फ़हरिस्त सरगर्म नज़र ईंदो आहे। इहो ई सबबु आहे त उहो मुअल घोड़ा ॿीहर जाॻाइण जी कोशिशि पियो करे ऐं हुन हिकु भेरो ॿीहर नवनि सूबनि सां गॾोगॾु कालाबाग डैम जेको तकरारी दफ़न थियल मुर्दो आहे, उनखे जीआरण जी नाकाम कोशिशि करे बयानु ॾिना आहिनि। ऐं इन तकरारी मामले ते ॾिसूं पिया त PTI में ज़ाहिरी तौर ते डिवीज़न आहे ऐं उन में जेको आहे ॾिसूं पिया असद कैसर कंडेम कयो आहे उनखे, जेको अली अमीन चयो आहे त कालाबाग डैम ठहे, नवां सूबा ठहनि, सदारती निज़ाम, यानी तकरारी ॻाल्हियूं करे हू ऑक्यूपाए थो करणु चाहे मेन स्ट्रीम मीडिया जे स्क्रीन खे या सोशल मीडिया खे। पर ॿिए तरफ़ स्पेशली जेको आहे महमूद ख़ान अचकज़ई ऐं असद कैसर ॿियनि इन ते प्रेस कॉन्फ्रेंस करे अली अमीन जे बयाननि खे पंहिंजी ज़ाती राय सां जोड़ियो आहे ऐं चयो आहे त PTI इन सां को बि सहमत न आहे। इहे समूरा इशूज़ आहिनि अॼोके हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले और तज़िया निगाह GM जमाई साहब। जमाई साहब, कीअं पिया ॾिसो शिंघाई ताउन तंज़ीम जी कॉन्फ्रेंस पुॼाणी ते पहुती आहे, उते थियल फ़ैसिला ऐं वज़ीर आज़म जेके मसरूफ़ियात आहिनि, इन जा इम्पैक्ट्स कीअं आहिनि? सम्झां थो त चाइना में थियल शिंघाई तंज़ीम कॉन्फ्रेंस जी कामयाबी 20 मुल्कनि जी कामयाबी आहे ऐं ही पहिरियों भेरो थी रहियो आहे जो यूरोपीय यूनियन खां पोइ ऐं G7 कंट्री खां पोइ इहा हिकिड़ी तमामु वॾी तंज़ीम हुई। जीअं मां तव्हांखे कल्ह बैकग्राउंड ॿुधायो त 1990 में इन जो बुनियादु विधो वियो, पर उन वक़्तु इहा 5G जे नाले सां मशहूरु हुई, यानी शिंघाई 5 इन जो नालो, जंहिंखे अॻियां वञी इन्हनि उनखे एक्सपेंड कयो आहे ऐं 2001 खां पोइ इन में तमामु घणी तब्दीली आई। 2017 में पाकिस्तान भारत खे उनजो मेंबर बणायो। पर हाणे अचूं कॉन्फ्रेंस ते, त चाइना जे सदर इंतिहाई सिंपल अंदाज़ में दुनिया जी तरक़ीअ जो राज़ ॿुधायो। हुन चयो त असां ग्लोबल सिक्योरिटी, ग्लोबल डेवलपमेंट, ग्लोबल गवर्नेंस ऐं ग्लोबल सोलराइज़ेशन, यानी इन खां वधीक हुन खां ॻाल्हि ई कान कई। त हुन चयो त जेकॾहिं दुनिया खे तरक़ी ॾियणी आहे त ही मुंहिंजा 4 पॉइंट आहिनि, इन 4 पॉइंटनि ते जेकॾहिं तव्हां एग्री कंदा त ही दुनिया न सिर्फ़ु तरक़ी कंदी, पर जेके हिन में महकूम तबिको आहे, जेके असां पिसियल तबिको चवंदा आहियूं, उहो बि ख़ुशहाल बणिजी वेंदो। जंहिंजूं हुन कई मिसालूं पेश कयूं आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं हुन सोलराइज़ेशन जी ॻाल्हि कई त हुन इहो ॿुधायो त इन वाहिद सोलराइज़ेशन जे सबबु तव्हांजी पोल्यूशन ते कंट्रोल थी सघे थो, तव्हांजा जेके बिजली जी क़ीमत आहे, जेको आम माण्हू ज़ाहिर आहे बिजली जी क़ीमत खां तमामु घणो परेशान आहे, जेके
अॼुकल्ह मुख़्तलिफ़ मुल्कनि में रेट आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान में त सभ खां वधीक रेट आहे। त हुन इहो आइडियो ॾिनो त इहो वाहिद प्रोजेक्ट आहे सोलराइज़ेशन जो, यानी कि जंहिंखे असां ग्रीन एनर्जी चई सघूं था, त हीअ तव्हांजी न सिर्फ़ु पोल्यूशन खे ख़तमु कंदो बल्कि तव्हांखे सस्ती बिजली प्रोवाइड कंदो। अहिड़े तरीक़े सां हुन चयो त जेको ग्लोबल गवर्नेंस जी उहो ॻाल्हि करे रहियो आहे त दुनिया जे न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जी ॿियूं जेके मुल्क आहिनि उते बि करप्शन जो हिकिड़ो तमामु वॾो रुझान आहे। ऐं हिन ख़िते में ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त जेके बि मुल्क आहिनि उन्हनि जेके हुकूमतूं आहिनि, चाहे पाकिस्तान हुजे, इंडिया हुजे, बांग्लादेश हुजे, नेपाल हुजे या श्रीलंका हुजे, इन्हनि में तव्हांखे गवर्नेंस जा फुक़दान नज़र ईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ औक़ात में करप्शन जा बेताश इल्ज़ाम लॻंदा आहिनि। यानी इन हुकूमतुनि जे सरबराहनि ऐं उन्हनि जी सरबराहनि सां गॾु उन्हनि जी जेके काबीनाज़ आहिनि उन्हनि सभिनी ते करप्शन जा संगीन इल्ज़ाम लॻंदा आहिनि। त हुन हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो ग्लोबल गवर्नेंस जो, त जेकॾहिं गवर्नेंस ग्लोबली सुठी हूंदी त हर मुल्क तरक़ी करे सघंदो। यानी 20 मुल्क जेके इन ख़िते में जेके इन शंघाई ताउन तंज़ीम सां गॾु आहिनि। अहिड़े तरीक़े सां हुन इहो रोड मैप ॾिनो ग्लोबल सिक्योरिटी जो। ग्लोबल सिक्योरिटी जो मतिलबु इहो आहे त हर ख़ितो पंहिंजे हुदूद में, यानी कि पंहिंजो दायरा इख़्तियार जिते जिते हुनजो आहे उतां जी सिक्योरिटी जो ज़िम्मेदारु हूंदो। यानी असां सभ खां वधीक असांखे तकलीफ़ थींदी आहे भारत जी एजेंसी राह खां, मूसाद खां ऐं अफ़गानिस्तान जी साइड खां, कुझु अर्सो अॻु में ईरान जी साइड सां बि असांखे इख़्तिलाफ़ हो, त इन रस्तनि तां पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी थींदी आहे। हाणे ग्लोबल सिक्योरिटी जो मतिलबु इहो आहे त इन तंज़ीम में जेके रुकन मुमालिक आहिनि ऐं जेके डायलॉग सुपरवाइज़र जंहिंखे चइजे या मुबसर चइजे, उहे सभु जेकॾहिं पंहिंजी पंहिंजे मुल्क जी हद में सिक्योरिटी खे बहितर कंदा, यानी उन ग्लोबल सिक्योरिटी जो लफ़्ज़ इन करे इस्तेमालु कयो त असां सभु जेकॾहिं पंहिंजे पंहिंजे सरहदी मामलनि खे बहितर अंदाज़ में वठूं ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर कयूं त हीउ ख़ितो तरक़ी करे सघे थो। ग्लोबल डेवलपमेंट जो हुन ॻाल्हि कई, उन सां हुनजी मुराद इहा आहे त रोड नेटवर्किंग ऐं सी नेटवर्किंग त सिर्फ़ु असां वटि आहे, यानी ग्वादर सी पोर्ट जेके असां चऊं था। हाणे रोड नेटवर्किंग जेकी डेवलपमेंट आहे उहा हाणे हो पाकिस्तान ऐं रुगो चाइना जी ॻाल्हि न पई थिए, हुन चयो आहे ग्लोबल डेवलपमेंट, यानी चाइना, ईरान, अफ़गानिस्तान, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, यानी इहो रोड नेटवर्किंग जी हुन ॻाल्हि कई आहे त को बि मुल्क जॾहिं तरक़ी करे थो त जेसि ताईं उन्हनि जा सी ऐं रोड जा नेटवर्क मज़बूत न आहिनि तेसि ताईं उहो मुल्क तरक़ी नथा करे सघनि। 4 रुगो उनजा इहे पॉइंट हुया, पर 4 पॉइंट मां सम्झां थो इन खां अॻु में कंहिं इन्हनि खे हिट न कयो आहे। इन क़िस्म जी कंहिं ॻाल्हि इन दुनिया जी जेके ॿियूं तंज़ीमूं बि आहिनि हुननि कॾहिं कई कान्हे। ऐं इन ई करे तव्हां ॾिसो त इतफ़ाक़ राय सां जेके बयान जारी थींदा आहिनि, हालांकि इन में ख़दशो हो त पोइ दफ़े तव्हांखे यादि हूंदो जॾहिं वज़ीर ख़ारजा वियो भारत जो, त हुन मुश्तरका प्रेस रिलीज़ ते दस्तख़त करण खां इनकार करे छॾियो। पर हिन दफ़े जेको आहे, छो जो मुल्कनि जा सरबराह हुआ, त तमामु इतफ़ाक़ राय सां इहे फ़ैसिला कया विया आहिनि ऐं एग्री कयो अथऊं। हाणे नियत कंहिंजी ठीकु आहे या न आहे इहो अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। बहरहाल इहे जेके 4 पॉइंट आहिनि, जेकॾहिं इन्हनि ते अमल दरामद शुरू थी वञे त मां सम्झां थो त यकीनन न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि हिन ख़िते जे हर मुल्क खे फ़ाइदो मिलंदो, छो जो अमन क़ाइमु थींदो त डेवलपमेंट थींदी। डेवलपमेंट थींदी त आम माण्हू जे रोज़गार जा ज़रिया वधंदा, आम माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मिलंदियूं, आम माण्हू जी ज़िंदगी जी हालत बहितर थींदी। आम माण्हू खे डेवलपमेंट में हाणे इहे सभु शयूं रोड नेटवर्किंग खां वठी टेक्नोलॉजीज़ शामिल आहिनि, छो जो हुन फोकस कयो आहे जदीद टेक्नोलॉजीज़ ते। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां तक़ाबुली जाइज़ो वठंदा आहियो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो, त जेकॾहिं आउं अमरीका खे सिर्फ़ु माइनस कयां त उनखां पोइ जेकॾहिं इकोनॉमी तौर ते को मज़बूत आहे त पोइ उहो चाइना आहे। छो ज़ाहिर अमरीका जी इकोनॉमी अॼु जी तारीख़ ताईं बि दुनिया जी नंबर 1 इकोनॉमी आहे, पर अमरीका जा जेके ब्रांड्स आहिनि उहे सभु चाइना में तयारु थींदा आहिनि। त उनजी वजह इहा न आहे त चाइना में टेक्नोलॉजी का वॾी आहे, उनजी वजह इहा आहे त उते लेबर चीप आहे, यानी सस्ती लेबर आहे, जंहिंजे करे अमरीकी जेके कंपनियूं आहिनि उन्हनि पंहिंजा जेके मेन आउटलेट जेके चइजे उहे चाइना में खोले करे प्रोडक्शन चाइना मां था कराइनि, पर पंहिंजे नाले जो ब्रांड लॻाए सेल जेको आहे उन साॻी क़ीमत था कनि जेकॾहिं अमरीका में तयारु कनि या कंहिं ॿिए यूरोपीय मुल्क में तयारु कनि, छो जो उतां जी प्रोडक्शन कास्ट जेको आहे तमामु घणी आहे ऐं चाइना में प्रोडक्शन कास्ट तमामु घटि आहे। त चाइना उन्हनि खे इहो फैसिलिटी थो ॾिए जंहिंजे अगेंस्ट चाइना खे ॿ फ़ाइदा थी रहिया आहिनि। हुननि जी मंडी मज़बूत थी रही आहे, हुननि जे माण्हुनि खे रोज़गारु मिली रहियो आहे
ऐं हुते जेको आहे हिकिड़ी इंटरनेशनल जेको उनजो कॉन्सेप्ट आहे त रुगो चाइना जो शायदि कंपनी आहे त हुन हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो आहे त दुनिया जो हर ब्रांड चाहे जापान आहे, मलेशिया आहे, अमेरिका आहे, जर्मनी आहे, इटली आहे, जेके वॾा ब्रांड आहिनि जिन जिन वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि उन्हनि सभिनी पंहिंजी प्रोडक्शन हाउसिस जेको आहे चाइना में खोले छॾिया। हाणे चाइना 20 मुल्कनि खे ऑफर करे छॾी आहे त असां सपोर्ट करण लाइ तयारु आहियूं, यानी पंहिंजी टेक्नोलॉजी जे बल ते, पंहिंजे पैसे जे बल ते, पंहिंजी लेबर जे बल ते। छो जो चाइनीज़ लेबर जेको आहे हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त उहा पाकिस्तान खां बि सस्ती आहे। असां हिते सम्झंदा आहियूं त पाकिस्तान जेको आहे लेबर रेट में शायदि सस्तो आहे, ईअं आहे कान। चाइना जा जेके लेबर्स आहिनि, छो जो उहे अक्सरियत त उन्हनि खां कमु वठंदा आहिनि जेके जेलनि में बंदि कैदी जिन खे सज़ाऊं थींदियूं आहिनि वॾियूं वॾियूं, त उहो उन्हनि खां मुफ़्त में पुरियो कराईंदा आहिनि। हीअ उन्हनि खे बेसिकली ई सज़ा जो हिकिड़ो तरीक़ो आहे। उहो चवंदा आहिनि त जेल में रही करे मुफ़्त जी मनी खाराइण खां बहितर आहे त हिननि खां जेको असां कमु वठूं। त हुननि जो जेको लेबर रेट आहे उहो तमामु चीप आहे, इन करे उहो कॉम्पीट करे थो सॼी दुनिया में। ऐं ॿियो हुन हिकिड़ो ॿियो फार्मूलो ठाहे छॾियो आहे त A1 कैटेगरी, A कैटेगरी ऐं B कैटेगरी। हुन हर क़िस्म जी कैटेगरी जा हिकिड़ा रेट मुक़ररु करे छॾिया त यूरोप लाइ जेकी हुनजी कैटेगरी ठहंदी आहे उहा A1 कैटेगरी ठहंदी आहे, अमेरिका बर्तानिया जे लाइ। उनखां जेके हेठि मुल्कनि जीअं गल्फ कंट्री आहिनि या असां पाकिस्तान आहियूं या जेके हिन ख़िते जा एशिया जे ख़िते जा 18-20 मुल्क आहिनि, उन्हनि जे लाइ ठहंदी आहे उन्हनि जी B कैटेगरी। पर हू तव्हांखे सब्जेक्ट तव्हांजी सेलर ऐं बैंक परचेज़िंग पावर ते ॾींदो आहे त जेकॾहिं तव्हांखे हीअ शइ खपे त हिनजो हीअ रेट आहे, हीअ शइ खपे त हीअ रेट आहे। हिन दफ़े हिन कॉन्फ्रेंस जो मां सम्झां थो त डेवलपमेंट जे हवाले सां इहो तमामु वॾो ब्रेक थ्रू हो। छो जो माज़ी वारी जेकी कुझु 2 साल अॻु में जेकी कॉन्फ्रेंस थी उन में कुझु मुल्कनि जा इंटरनल इख़्तिलाफ़ तमामु घणा हुआ, जंहिंजे करे हाणे उन ॾिसो हिकिड़ी IMF जी तर्ज़ ते हिकिड़ी अलॻि हिन ख़िते जी बैंक जे क़याम जी बि तजवीज़ ॾिनी आहे। यानी अमेरिका जो तोड़ जेको आहे उहो हिकिड़े ॿिए अंदाज़ में तव्हां हिनखे इहो चई सघो था त उन पेश कयो आहे। छो जो ज़ाहिर आहे IMF तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका ठाहियो इन करे त जेके अमेरिका जी पॉलिसियुनि ते न हलंदड़ मुल्क आहिनि उन्हनि खे IMF जे ज़रिए वधि खां वधि कर्ज़ु ॾेई उन्हनि खे पंहिंजे पॉलिसियुनि में जकेड़े सघिजे। इहो साज़िश हुई, उन ते वरी कॾहिं ॻाल्हाईंदासीं। 50 साल अॻु में इहो हिकिड़ो वॾो प्लान कयो वियो त दुनिया जे कहिड़े कहिड़े ख़िते जे मुल्कनि खे कहिड़े तरीक़े सां कर्ज़ु ॾेई करे उन्हनि खे जकिड़िजे पूरे उन निज़ाम में, ऐं उन खां पोइ अमेरिका वेही उन ते रूल करे ऐं उहो पंहिंजी पॉलिसी में पंहिंजे साज़िश में मुकमिल कामयाबु थियो। ऐं दुनिया जा कई मुल्क अहिड़ा थिया जेके अमेरिका सां डायरेक्ट भले उन जा तालुक न, पर थ्रू IMF जेको आहे चई सघिजे थो जेको शंघाई ताउन कॉन्फ्रेंस आहे उन फोकस कयो आहे त दुनिया में तिजारती ऐं ट्रेड वसीले कीअं इनकलाब आणे सघिजे थो। ॿिए तरफ़ पाकिस्तानी जेको वफ़द हुयो वज़ीर आज़म जी सरबराही में, उन्हनि दहशतगर्दी खे घणो फोकस कयो आहे ऐं दुनिया खे इन ते मुतवजह बि करायो आहे। 2 अहम मुलाक़ातूं आहिनि। पहिरियों चऊं था त जेको चीनी सदर सां मुलाक़ात थी आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी, इनखे कीअं पिया ॾिसो? बावजूद हिन जो सॼी कॉन्फ्रेंस में थ्रू आउट असां ॾिठोसीं ज़बरदस्त जेस्चर हुयो टुवर्ड्स पाकिस्तान। त हाणे इहा मुलाक़ात लाभायती हूंदी पाकिस्तान चाइना जे विच में? ॾिसो, चीनी सदर शी जिनपिंग सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म ऐं वज़ीर ख़ारजा इसहाक़ डार जी मुलाक़ात थी। चीनी सदर वाज़े अल्फाज़ में चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में असां पाकिस्तान जी हिमायत था कयूं। हाणे हिन जुमिले जो जेको एक्चुअल मक़सदु आहे उहो इहो आहे त इन खां अॻु में दहशतगर्दी इल्ज़ाम पाकिस्तान ते भारत तरफ़ां लॻायो वेंदो आहे ऐं भारतीय वज़ीर आज़म ज़ाहिर चीन में मौजूदु हुयो। उन जी हवाले सां हुन चयो त पाकिस्तान जा दहशतगर्दी ख़िलाफ़ जेके उपाउ वरिता पिया वञनि असां हुन जी हिमायत था कयूं ऐं पाकिस्तान सेक्रीफाइस कयो आहे, पाकिस्तान वॾी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि दहशतगर्दी जे हिन मैदान में, त असां पाकिस्तान जी भरपूर हिमायत था कयूं दहशतगर्दी जे ख़िलाफ़। यानी असांजो जेको उहो मौक़िफ़ हो जेके असां बार बार वरजाईंदा हुआसीं त पाकिस्तान दहशतगर्दी जी जेकी आलमी जंग हुई जेकी 9/11 खां पोइ शुरू थी उन में फ्रंट रोल किरदारु अदा कयो, जंहिंमें 90,000 खां वधीक असांजा कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा ऐं असांजा आम सिविलियन जेके आहिनि उहे शहीद थिया ऐं $30 बिलियन खां वधीक जी असांजी इकोनॉमी उन में मुतासिर थी। पर इन खे शुरू में त तव्हांखे यादि हूंदो त 9/11 खां पोइ अमेरिका बि उनखे सराहींदो त असांजो पाकिस्तान फ्रंट लाइन तौर दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में असांजो साथी रहियो आहे। पर विच में वरी कुझु माहौल जेको आहे असांजो तनाव जो शिकार थी वियो। पर हाणे चाइना उनखे बार बार वरजायो। अॼु 3 इन हवाले सां मुख़्तलिफ़ बयान आहिनि। हिकु उन्हनि जो पंहिंजे ख़िताब में आहे,
हिकिड़ो वज़ीर आज़म सां मुलाक़ात में आहे ऐं हिकिड़ो असांजो जेको वफ़द ॿियो मिलियो आहे उन सां। 3 अलॻि अलॻि जॻहनि ते उन पाकिस्तान जी हिमायत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां साॻी ॻाल्हि कई आहे। मक़सदु हो त इहो पैगाम ॼणो सॼी न सिर्फ़ु हिन ख़िते जे मुल्कनि खे बल्कि जेके मग़रिबी ताक़तूं आहिनि उन्हनि खे बि, त हर हाल ऐं हर क़ीमत ते चाइना पाकिस्तान सां गॾु बीठो आहे। बिल्कुलु वाज़े अल्फाज़ उन चयो आहे त असांजी जेकी दोस्ती आहे उहा छो जो बियॉन्ड आहे तमामु इन्हनि ट्रेड खां ऐं ॿियनि मामलनि खां, त पाकिस्तान जे हर खयल क़दम जी असां हिमायत था कयूं। ऐं पाकिस्तान जेको CPEC 2 तेज़ी सां हाणे जारी शुरू थियण वारो आहे, उन जे लाइ उन चयो त उमेदु इहा ई था कयूं त छो जो पाकिस्तान पाण ज़ाहिर दहशतगर्दी जो शिकार आहे, पर असांजे कंपनियुनि असांजे स्टाफ असांजे प्रोजेक्ट्स जी हिफ़ाज़त जे लाइ अञा वधीक सख़्तु उपाउ वठंदो। उहो इन ई करे चयो आहे। जो तव्हांखे यादि हूंदो त कराची एयरपोर्ट ते बि चाइनीज़ ते हिकिड़ो हमिलो थियो, प्लस बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में थिया हमला, त ज़ाहिर आहे उन्हनि जा काफ़ी माण्हू बि पंहिंजी जाननि खां विया। त उन ते बि उन्हनि चयो आहे त असां इहो उमेदु जो इज़हार था कयूं त पाकिस्तान हाणे असांजे बि माण्हुनि जी सिक्योरिटी जो, छो जो पाण दहशतगर्दी जो शिकार आहे, इन ई करे जेका हिते दहशतगर्दी थी रही आहे, ऐं इन ई करे अफ़गानिस्तान ऐं ईरान सां जेके बि असांजूं थोरियूं घणियूं ग़लतफ़हमियूं उन्हनि खे ख़तमु करण में बि चाइना जो वॾो हिकिड़ो रोल आहे। छो जो इहे 2 जॻहूं इन ॿिन्ही जूं सरहदूं एक्चुअली असां सां छो जो मिलनि थियूं, त दहशतगर्दी इन रस्ते खां असांजे मुल्क में थियणु थोरो उन्हनि खे ईज़ी फील थो थिए राह खे ऐं मूसाद खे। ऐं उहे माण्हू जेके उतां जा टेररिस्ट आहिनि, दहशतगर्द आहिनि, उन्हनि खे परचेस कनि था, पैसनि ते दहशतगर्दी था कराइनि, जिन जा वज़ीर आज़म जो जेकॾहिं तव्हां प्रेस रिलीज़ तर्जुमान जेको दफ़्तर ख़ारिजा इशू कयो आहे उन में उन चयो आहे त जेके असां इहे सबूत आहिनि, असां इन न सिर्फ़ु एशियाई मुल्कनि खे बल्कि असां दुनिया खे सबूत वाज़े सबूत ॾियण लाइ तयारु आहियूं जेके बलूचिस्तान ऐं KP में दहशतगर्दी कराई पई वञे, उन में राह ऐं मूसाद जो हथु आहे। त मां सम्झां थो इहा पाकिस्तान जी हर मौक़िफ़ खां हिमायत अची रही आहे। ऐं पाकिस्तान छो जो जीअं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त दुनिया जे उन ख़िते में अलाह साईं हिन खे क़ाइमु कयो आहे जंहिंखां बग़ैर एशिया जी ऐं ख़लीज रियासतुनि जी ट्रेड में वॾा मसइला आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान खे हिन CPEC ग्वादर जे ज़रिए असां इंटरलिंक करे छॾियोसीं त दुनिया में ट्रेड जा सस्ता रस्ता खुलंदा। यानी कि जेकॾहिं सिर्फ़ु चाइना जी मां तव्हांखे मिसाल ॾियां त चाइना जे हिकु सूबे खां ॿिए सूबे में जेतिरो फ़ासिलो रस्तो आहे, जेकॾहिं वाया ग्वादर जो करे सी जे रस्ते उहो वञे त उहो पंहिंजे मुल्क जे बजाए पाकिस्तान जे सी खां उन्हनि जॻहनि ते सवलाई सां पहुची सघे थो। अहिड़े तरीक़े सां जेके अज़बकिस्तान ऐं ताजिकिस्तान वारो हिननि रूट जेको इहो छो जो हाणे चवंदा बुलेट ट्रेन हलाईंदासीं ऐं अफ़गानिस्तान, छो जो हुन में अफ़गानिस्तान मेजर प्लेयर आहे रोड वारे रस्ते खां, सी वारे रस्ते खां त पाकिस्तान मेजर प्लेयर आहे, पर रोड वारे रस्ते खां जेको आहे उहो अफ़गानिस्तान, छो जो ताजिकिस्तान ऐं इहे सभु वरी पोइ हिकिड़ी सरहद हिननि जी वञी अॻियां वञी मिले थी। त हाणे जेकॾहिं इहा ट्रेड सस्ती शुरू थी थिए, ज़ाहिर हिन में टाइम लॻंदो। इहो न त असां पंहिंजे व्यूवर्स खे या क़ौम खे होप ॾियूं त हीअ 6 महीननि सालनि में इहो मसइला हल थींदा, पर फ़ैसिला जॾहिं दुनिया में थींदा आहिनि त उन जा जेके रिज़ल्ट ईंदा आहिनि उहे ज़ाहिर 10-15 सालनि खां पोइ ईंदा आहिनि। ऐं क़ौमूं ईअं ई तरक़ी कंदियूं आहिनि, क़ौमूं रातो राति तरक़ी न कंदियूं आहिनि। पाकिस्तान पहिरियों तरक़ी याफ़्ता हो। 1960 खां जेकॾहिं असां अॻु में जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान दुनिया खे कर्ज़ ॾींदो हुयो। पाकिस्तान जी इकोनॉमी जेका आहे दुनिया जे कई मुल्कनि खां तमामु घणी ताक़तवर हुई, पर बदकिस्मती सां 1960 खां पोइ असांजो, बल्कि 1975 खां पोइ असांजो डाउनफॉल शुरू थियो। ज़ाहिर आहे वरी असां राइज़ कंदासीं जेके हींअर दुनिया जी सूरत चेंज थी रही आहे। असां 40-50 साल ॾुखियाई में गुज़ारिया आहिनि। मां सम्झां थो त पाकिस्तान जे लाइ जो मुस्तक़बिल तमामु घणो रोशन आहे। ऐं ट्रेड जा जेकॾहिं इहे सभु रस्ता हाणे हिन दफ़े ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त इहे जेके ॿिया मुल्क जिन जा पाण में नंढा नंढा इख़्तिलाफ़ हुआ, ख़ासि तौर ते सोवियत यूनियन जे अलॻि थियण खां पोइ 1991 खां पोइ कई मुल्कनि जे दरमियान पंहिंजा जेके इख़्तिलाफ़ आहे, जेकॾहिं हाणे उहो ट्रेड जे नाले ते, तरक़ी जे नाले ते पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु था कनि ऐं हिक ॿिए सां ट्रेड शुरू था कनि, त इन सां अल्टीमेटली इन सॼे रूट में फ़ाइदो, सॼा टैक्सिस छो जो असांजे पोर्ट जे थ्रू थींदा त असांखे घणो थींदो। पर ॿिया मुल्क बि तरक़ी कंदा, ऐं सुठी ॻाल्हि आहे त सभु तरक़ी कनि, हर माण्हू ख़ुशहाल हुजे, हर माण्हू जा मसइला हल थियनि, हर माण्हू खे बुनियादी सहूलियतूं मिलनि। इहा हिकिड़ो ख़ुशाइन क़दम हूंदो आहे कंहिं बि मुल्क जे लाइ। त असां बि इन में ख़ुशी जो इज़हार था कयूं त इन कॉन्फ्रेंस खां पोइ, ऐं उमेद जो इज़हार था कयूं त पाकिस्तान में डेवलपमेंट जा CPEC 2 जी तेज़ी सां शुरू थियण खां पोइ, छो जो हिन में कराची ताईं CPEC 2 में कराची ताईं, कराची सर्कुलर रेलवे खां वठी वॾा जेके रूट्स आहिनि उहे उन CPEC 2 जे मनसूबे में शामिलु कया विया आहिनि। त मां सम्झां थो न सिर्फ़ु सिंध खे, ईअं पंजाब ऐं KP जा बि कुझु रूट्स वॾा उन CPEC 2 में शामिलु कया विया आहिनि।
ऐं पाणी जा वॾा मनसूबा आहिनि। एनर्जी जो वॾो मनसूबो आहे, 40,000 मेगावाट जो हिकिड़ो मनसूबो आहे, जंहिंमां शायदि 12,000 ताईं तयारी जे आख़िरी मरहलनि में आहे। ऐं पाकिस्तान जी जेकी डिमांड आहे उहा 30,000 मेगावाट आहे, एतिरो को जंहिंमां असां मुंहिंजे ख़्याल में 24,000 25,000 त ऑलरेडी पैदा करे रहिया आहियूं। त असां वटि शॉर्टफॉल 6-6,500 मेगावाट जो हूंदो आहे। त जेकॾहिं उहो मनसूबो उहो बि कामयाबु थो थी वञे एनर्जी जो, पर जेकॾहिं इहो डाइवर्ट थो थिए सोलराइज़ेशन ते, जेको हुन चयो आहे ग्लोबल सोलराइज़ेशन, त मां सम्झां थो त जॾहिं बिजली सस्ती थींदी त ऑटोमेटिक हर शइ सस्ती थी वेंदी। बिजली महांगी हुजण जे करे असांजी प्रोडक्शन महांगी आहे, असांजी शयूं महांगियूं थी ठहनि, जंहिं करे तव्हांखे एक्सपोर्ट करण में प्रॉब्लम थी थिए। छो जो असां जॾहिं इम्पोर्ट कंदा आहियूं, शयूं घुराईंदा आहियूं, त असांखे महांगियूं मिलंदियूं आहिनि करंसी डिवेल्यूशन जे करे। ऐं पोइ जॾहिं असां उनजी प्रोडक्शन करे वरी मोकिलींदा आहियूं, त छो जो असांजी बिजली जो रेट महांगो हूंदो आहे, त उहो असां दुनिया में कॉम्पीट नथा करे सघूं। यानी कि इंडिया में, बांग्लादेश में, श्रीलंका में बिजली तमामु सस्ती आहे। उतां जी जेकी प्रोडक्शन थींदी आहे, चाहे उहो टेक्सटाइल हुजे, गारमेंट कहिड़ी बि शइ हुजे, उनखे ॿियनि मंडियुनि में विकिणो घटि रेट ते करे सघिजे थो। पर छो जो असांजी प्रोडक्शन कास्ट महांगी हूंदी आहे, इन करे असांजी कॉम्पिटिशन तमामु ॾुखी थींदी आहे। हिन पूरे मनसूबे में मां सम्झां थो जेकॾहिं जल्दी इम्प्लीमेंट थी वञे, छो जो उन्हनि CPEC 2 जो जेको दौरानियो रखियो आहे, उहो 3 खां 5 साल रखियो आहे, त असां इन ते अमल कंदासीं। ऐं उमेदु इहा करे सघिजे थी त जेकॾहिं चाइनीज़ कंपनियुनि खे फौरी तौर ते जेकॾहिं हिते इन्वॉल्व कयो वियो, छो जो अॼु जेकी वज़ीर आज़म कुझु ॿियनि वफ़दनि सां मुलाक़ात कई आहे, ऐं ख़ासि तौर ते जेको वज़ीर मनसूबाबंदी अहसन इक़बाल आहे, उन जिन कंपनियुनि सां मुलाक़ात कई आहे, उन्हनि खे उन्हनि राग़िब कयो आहे त तव्हां फलाणे जेको प्रोजेक्ट CPEC जे तहत आहिनि, या पाकिस्तान में प्रोडक्शन हाउसिस खोलियो, यानी तव्हां प्रोडक्शन पंहिंजी पाकिस्तान में कयो। सरकी साहिब, इन सां ॿ फ़ाइदा थींदा आहिनि। जॾहिं प्रोडक्शन तव्हांजे मुल्क मां थींदी आहे न, त उन मां सभ खां वॾो फ़ाइदो त इहो थींदो आहे त तव्हांजे पंहिंजे आवाम खे रोज़गारु मिलंदो आहे। ऐं ॿियो, दुनिया में तव्हां हिकिड़ो ब्रांड थी साम्हूं ईंदव त मेड, भले हुन में चाइना जी कंपनी ज़रूरु हूंदी, पर इहा दुनिया खे ख़बर हूंदी त इहो जेको आहे पाकिस्तान में इन जी प्रोडक्शन थिए थी। जीअं मां तव्हांखे एप्पल जी मिसाल ॾियां, त एप्पल जेको आहे बेसिकली त अमेरिकन ब्रांड आहे, पर छो जो हुन में प्लांट लॻी वियो इंडिया में, त चाइना असेंबल्ड बि अलॻि आहे, पर इंडिया में उन्हनि पंहिंजो ब्रांड लॻायो। अहिड़े तरीक़े सां टेक्सला जो ब्रांड जेको आहे उन्हनि इंडिया में क़ाइमु कयो। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इहे वॾा ब्रांड पाकिस्तान में अची पंहिंजी प्रोडक्शन स्टार्ट था कनि, त मां सम्झां थो पाकिस्तान खे तरक़ी खां कोई रोके न सघंदो। जमाल साहब, हिन वक़्तु दुनिया में रूसी सदर पुतिन जी बि वॾी वाह लॻी पई आहे, इंटरनेशनल स्क्रीन ऑक्यूपायर आहे। अलास्का जे रेड कार्पेट वेलकम खां पोइ, यूक्रेन जी जंग बंदी वारे मुज़ाकरात खां वठी ऑनवर्ड जेके ट्रंप जा जेस्चर्स हुया, ऐं ख़ासि तौर ते ताज़ो जेको टैरिफ भारत ते लॻो आहे 50%, ऐं इहो ई सबबु आहे त रूस को भारत तेल पियो वठे, अमेरिका नाराज़ आहे। ऐं उन सदर सां अॼु शहबाज शरीफ़ मुलाक़ात कई आहे। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि में जेका मुलाक़ात आहे, कीअं पिया ॾिसो हिन जा फ्यूचर इम्पैक्ट्स छा आहिनि? रशिया सां असांजा तमामु वेझा तालुक़ हुआ, ऐं सिंध में यानी कि कराची जी जेकर असां ॻाल्हि कयूं त जेके पाकिस्तान स्टील मिल असां चवंदा आहियूं, त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में हिकु एग्रीमेंट जे तहत रशिया या स्टील मिल जी बुनियादु विधी, ऐं सॼी पाकिस्तान जी बल्कि सॼी एशिया जी सभ खां वॾी इहा स्टील मिल चवराईंदी हुई। ऐं उन स्टील मिल जे क़याम खां पोइ पाकिस्तान में जेको सरीए जो स्टील जो जेको मसइलो सरीए जो लोह जो, उहो हल थी वियो। उन खां पोइ बदकिस्मती सां जॾहिं 1985 में अफ़गान वॉर शुरू थी रशिया सां, उन वॉर में असां अमेरिका जे थोरो वेझो थी चुका हुआसीं, ऐं पाकिस्तान मां काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे अफ़गान वार खे जहाज़ सम्झी अफ़गानिस्तान विया, ऐं रशिया जे ख़िलाफ़ु जेको आहे उन्हनि उन जंग में हिसो वरितो। उन खां पोइ असांजे दरमियान सर्द मोहरी क़ाइमु थी वई, ऐं उहा इन शिदत ताईं पहुची वई जो रशिया जेको आहे उहो इंडिया खे पंहिंजो वेझो दोस्त तसवुरु करणु लॻो आहे। उन सां न सिर्फ़ु डिफेंस जा मुआइदा कयईं, बल्कि जेके ॿिया डिफरेंट ट्रेड हुआ उहे बि उन मुआइदा इंडिया सां वरी तइदाद में कया, जेके न त जेके असांजा तालुक़ हूंदा हुआ पहिरियों, जीअं अॼु असांजा चाइना सां तालुक़ आहिनि, 1960 खां अॻु में जेकॾहिं असां वञूं त रशिया सां असांजा ईअं ई रिलेशन्स हुआ। बहरहाल वक़्तु गुज़री वियो, उन सद जेकी अफ़गान वार हुई उन खां पोइ हज़ारनि जी तइदाद में ज़ाहिर आहे माण्हू उते शहीद थिया हुआ। बहरहाल रशिया खे उन में तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। 1991 में तव्हांखे ख़बर आहे त सोवियत यूनियन जो का टुकड़ा टुकड़ा थी वई, त सभ खां वॾो लॉस जेको आहे उन में रशिया खे पहुतो, छो जो जंग हारे वियो। ऐं ज़ाहिर आहे जेको जंग हारे वेंदो आहे, जीअं अॼुकल्ह इंडिया जो हाल ॾिसो था, पाकिस्तान खां 10 मई 2025 खां पोइ जंग हलण खां पोइ हुनखे सम्झ में नथो अचे त मुख़्तलिफ़ हुन जा
जर्नल छा था चवनि त पॉलिटिकल लीडर छा था चवनि अहिड़े तरीक़े सां बहरहाल रशिया जेको आहे उहो असां खां नाराज़ हो तमामु सख़्तु क़िस्म जो। वक़्त जे हिसाब सां इन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त 30-35 साल लॻा आहिनि उन तालुक़ खे रिवाइव करण में। त हाणे गुज़िरियल जेकॾहिं 2 सालनि जी आऊं ॻाल्हि कयां त रशिया सां हिकु भेरो ॿीहर असांजा जेके रिलेशन बहितर थी रहिया आहिनि उनजे पुठियां वरी चाहिनि। चाइनीज़ सदर लास्ट 2 साल अॻु में हुकूमत पाकिस्तान खे चयो त हिन ख़िते में जेकॾहिं अमन क़ाइमु करिणो आहे त इन लाइ ज़रूरी आहे त तव्हांजा ऐं रशिया जा तालुकात बहितर कराइजनि, छो जो माज़ी में रशिया बि सम्झे थो त ज़ाहिर आहे अमेरिका जे अंडर प्रेशर आसीं, न त अमेरिका वटि सभ खां वॾो हथियार इहो हूंदो आहे तव्हां ते सेक्शन लॻाए छॾींदो आहे। ऐं जॾहिं अमेरिका सेक्शन्स लॻाईंदो आहे त पोइ वरी सॼो यूरोप ॿिया जेके अमेरिका बर्तानिया ऐं यूरोपियन कंट्रीज़ आहिनि उहे जेके आहिनि वरी सेंक्शन्स लॻाए छॾींदियूं आहिनि। ऐं असांजा हज़ारनि जी तादाद में बेसिकली स्टूडेंट्स पढ़ी रहिया आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में। जॾहिं सेक्शन्स लॻंदियूं त इहे सभु मुतासिर था थियनि ऐं वॾो पाकिस्तान ते हिकिड़ो वॾो दबाव पइजी सघे थो। ऐं ॿियो असांजी जेकी मंडी आहे हिन वक़्तु जेकॾहिं टेक्निकली असां ॾिसूं त अमेरिका हिन वक़्तु असांजी सभ खां वॾी मंडी आहे। $1.7 बिलियन खां मथे जी असांजी ट्रेड आहे जेके असांजियूं शयूं उते वञनि थियूं। $5 बिलियन जी जेको आहे असां उन्हनि खां शयूं परचेज़ यानी ख़ाम माल जी सूरत में असां परचेज़ करे रहिया आहियूं। त बहरहाल असांजो ट्रेड जो रिश्तो अमेरिका सां कॾहिं बि ख़तमु कान थियो आहे, भले तालुकात में हेठि मथे थी आहे पर ट्रेड असांजी थोरी या घणी कॾहिं बंदि न थी आहे। रशिया सां जेको आहे असांजी मुकमिल तौर ते 0% तालुक़ थी चुका हुआ। बहरहाल पोइ वरी चाइना उन में पंहिंजो किरदारु अदा करे ऐं मुलाक़ात कराई। उन खां पोइ पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं कुझु ॿिया विया हुआ रशिया। उन खां पोइ लास्ट जेके 6 महीना अॻु में मूंखे यादि थो पए त बाक़ाइदा असांजा कुझु वज़ीर स्पेशली उते विया हुआ ऐं हिकिड़ो एग्रीमेंट तव्हांखे यादि हूंदो आहे त पाकिस्तान स्टील मिल फेज़ 2 यानी हिन जी एक्सटेंशन जेको आहे हिनखे हिकु भेरो ॿीहर रिहेबिलिटेशन जेके असां चऊं रिहेबिलिटेशन करण जो हिकिड़ो असांजो बाक़ाइदा MOU सही थियो। अॼु जी जेकी मुलाक़ात थी आहे रशिया जे सदर इहो पाण चयो त स्टील मिल जी छो जो लॻल उन्हनि जी आहे एक्चुअल त उनखे एक्सपेंड करण में जेको आहे रशिया जेको आहे पंहिंजा टेक्निकल माण्हू बि मोकिलींदो ऐं $1.2 बिलियन या $1.7 बिलियन जी इन्वेस्टमेंट बि कंदो। त इहो मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू हो पाकिस्तान जे लाइ। त पाकिस्तान जे लाइ उहो जेकी हिकिड़ी सर्द मोरी थी वई असांजी कुझु मामलनि जे करे उन में न सिर्फ़ु घटिताई आई बल्कि असांजा रिलेशन जॾहिं त उहो इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु आहे, टोटल शायदि $2.5 बिलियन जी इन्वेस्टमेंट आहे, पर जॾहिं उहो इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु आहे त इट मीन्स त तव्हांजे दरमियान जेके बि माज़ी जूं तलखियूं कंहिंजी बि कोताही जे करे उहे दूर थी रहियूं आहिनि। त इहा पाकिस्तान जे लाइ सुठी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु दुनिया जा 2 सुपर पावर ताक़तूं चाइना ऐं रशिया इहे हाणे पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान सां गॾु बीठा आहिनि कंहिंजे मुक़ाबले में इंडिया जे मुक़ाबले में। छो जो रशिया जॾहिं इंडिया सां वेझो थियो त असांजे ख़िलाफ़ु अॼु बि जेकॾहिं अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु थिए थी ऐं जेकी तालिबान जंहिंजी असां ॻाल्हि कंदा आहियूं बेसिकली इन्हनि में 50% उहे तालिबान आहिनि जिन जा रशियन बेल्ट में वॾा तालुक़ आहिनि। पोइ उहे अज़बकिस्तान जे थ्रू हुजनि, ताजिकिस्तान जे थ्रू हुजनि, कहिड़े बि ज़रिए सां हुजनि, ॿिया बि नाला खणी सघूं था, पर इहा बेल्ट आहे हिकिड़ी पूरी। ऐं हिननि जा पाण में अज़बक जेके आहिनि उहे तमामु घणा माइट आहिनि जेके इहे अफ़गानी जिन खे असां चवंदा आहियूं। बेसिकली इहो ऐं टेररिज़म असां वटि हितां अची रहियो आहे। त बहितर इहो थी वियो आहे त जेकॾहिं इहो ट्रेड असांजी थिए थी त उहो जेको उन्हनि जी बि ज़ाहिर आहे जेके उन्हनि खे 1991 में शिकायतूं हुयूं 85 खां वठी 6 साल ज़ाहिर आहे वॾो अरसो हूंदो आहे, बल्कि 8 साल हली वियो आहे अफ़गान वॉर। उन दौरान जेके बि उन्हनि खे असां खां इख़्तिलाफ़ु सम्झो या जेको बि मसइलो हो, पर जॾहिं हाणे असांजे दरमियान ट्रेड शुरू थी थिए छो पोइ हुननि जो इंट्रस्ट वाबिस्ता थो थी वञे हुननि जी इन्वेस्टमेंट सां। जॾहिं उहे हिते इन्वेस्टमेंट कंदा त हू कॾहिं बि न चाहींदा त वरी पाकिस्तान में टेररिज़म थिए या पाकिस्तान डिस्टेबलाइज़ थिए। छो ज़ाहिर आहे जेको बि मुल्क तव्हांजे मुल्क में इन्वेस्टमेंट कंदो उनजी पहिरीं ख़्वाहिश इहा हूंदी त हिते अमन हुजे, त जीअं हुनजी इन्वेस्टमेंट सिक्योर हुजे। त मां सम्झां थो त आहिस्ता आहिस्ता पाकिस्तान जेको आहे उन टेररिज़म वारे माहौल मां निकिरंदो पियो वञे ऐं जल्दी उमेदु इहा ई करे सघिजे थी त अमन क़ाइमु करण में कामयाबु थी वेंदा, ख़ासि तौर ते KP ऐं बलूचिस्तान में जेके इशूज़ हली रहिया आहिनि। उन खां पोइ इनशाअल्लाह पाकिस्तान खे तरक़ी खां कोई रोके कान सघंदो। अच्छा असां ॾिसूं पिया त 10 मई खां पोइ जेको ऑनवर्ड डिप्लोमेटिक कोर आहे, अस्करी क़यादत आहे, पॉलिटिकल लीड कोर आहे, त इहे मुख़्तलिफ़ डोमेन्स में इंटरनेशनल लॉबिंग में मसरूफ़ पिया नज़र अचनि। तव्हां ॾिसो पिया जेको वज़ीर आज़म सां वफ़द आहे उन में फील्ड मार्शल बि उन में असांखे नज़र पियो अचे।
तव्हां ॻाल्हि कई ॿ ताक़तवर मुल्क रशिया ऐं चाइना, पर अमेरिका इटसेल्फ असां सां गॾु बीठल आहे, त सम्झो था त जेको ईंदड़ 10 साल जो दौरु आहे उहो रोशन आईंदे जी नवीद आहे। ॾिसो, अमेरिका सां हिन दफ़े वारो जेको डोनाल्ड ट्रंप वारो पीरियड आहे, मां सम्झां थो त इन में जेकी बहितरी आई आहे 10 मई 2025 में आई आहे। इन खां अॻु में त सफ़ा उहो असांजे ख़िलाफ़ु हुयो। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त दुनिया हमेशह बहादुर जी इज़त कंदी आहे, त पाकिस्तान 10 मई 2025 में पंहिंजी बहादुरी साबित करे ॾेखारी ऐं पाण खां 10 वधीक ताक़त रखंदड़ मुल्क खे 4 कलाकनि में ज़ेर करे छॾियो। त उन खां पोइ डोनाल्ड ट्रंप खे इहो अहसासु थियो त पाकिस्तानी क़ौम जेको आहे या पाकिस्तान जा इदारा जेके आहिनि उहे बहादुर आहिनि ऐं पंहिंजी दफ़ा बहितर अंदाज़ में करे सघनि था। अॼु जेकॾहिं असां अमेरिका जी ॻाल्हि कयूं त छो जो असांजा माज़ी में जेके तजुर्बा आहिनि उहे तमामु तल्ख़ आहिनि, पर अॼु जी तारीख़ में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त अमेरिका असांखे ईअं ई असांजी तारीफ़ करे रहियो आहे जीअं चाइना रोज़ कंदो आहे। छो जो चाइना सां त असांजा वाक़ई बिरादराना तालुकात आहिनि। ऐं कंहिं ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त 1960 जी ॾहाई जेकॾहिं ॻाल्हि कयां त जॾहिं चाइना मुआशी तौर ते कमज़ोर हो त पाकिस्तानी बैंकुनि मां कर्ज़ु ॾिनो वियो चाइना खे। जर्मनी खे बि पाकिस्तान कर्ज़ु ॾिनो आहे। बाक़ी अरब कंट्री गल्फ कंट्री त कुझु हुया ई कान पाकिस्तान जे मुक़ाबले में। बहरहाल नसीब जी ॻाल्हि आहे, उन्हनि जो नसीबु आहे। पर अमेरिका जी जेकी अॼु जी जेकॾहिं आऊं वठां, अॼु हिकिड़ो ॿियो वॾो ब्रेक थ्रू थियो आहे त यूरोपियन यूनियन जो तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि पाकिस्तान में जेको सैलाब सां तबाही थियूं आहिनि उन में अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त असां पाकिस्तान में, छो जो कल्ह ट्रंप जेको आहे अपील कई हुई दुनिया खे त पाकिस्तान खे हिन मौक़े ते, छो जो भारत आबी जारियत कई आहे त पाकिस्तान जी मदद कई वञे। यूरोपीय यूनियन जो अॼु जेको आहे बयानु आहे त जेके मुतासिर थिया आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि खे मेडिकली, हुननि खे असां फाइनेंशियली जेको आहे बैकअप ॾींदासीं। यानी इमदाद त ईंदी रहंदी आहे मुख़्तलिफ़ जॻहनि तां, हमेशह जंहिं बि मुल्क में को न को प्रॉब्लम थींदो आहे, किथां न किथां जेके मुल्क हूंदा आहिनि उहे दोस्ती में पंहिंजी इमदाद कंदा आहिनि। पर इहे इन्हनि स्पेशली हिकिड़ो स्टेटमेंट अॼु इशू कयो आहे जंहिंमें उन्हनि चयो आहे त जेके डिस्बस थिया आहिनि, मुतासिर थिया आहिनि यानी कि माण्हू, उन्हनि खे उन्हनि जी न सिर्फ़ु मेडिकली बल्कि असां फाइनेंशियली मदद कंदासीं। त इन क़िस्म जा स्टेटमेंट कॾहिं कॾहिं इशू थींदा आहिनि। त मां सम्झां थो त इहो उहो सॉफ्ट कार्नर आहे जेको हिन वक़्तु पाकिस्तान सां दुनिया जे मुख़्तलिफ़ ताक़तवर मुल्कनि जो हली रहियो आहे। अलाए करे इहो थोरो अरसे वधीक ताईं हले रुॻो, छो जो ख़ासि तौर ते अमेरिका ट्रिकी मुल्क आहे। हालांकि अमेरिका उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जॾहिं 1947 में पाकिस्तान ठहियो, सभ खां अॻु में जेको आहे अमेरिका पाकिस्तान खे चलो फ़िलहाल त कंहिंजी नियत ते शक नथा कयूं। बेस्ट ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, हिते वक़्तु आहे ब्रेक जो। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मिलूं था। वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब अचूं था मुल्की सूरत हाल ॾे। KPK जो वज़ीर आज़म अॻे ई तव्हांखे घटि वणे थो ऐं तव्हां प्रोग्राम जे ज़रिए तमामु तजवीज़ूं बि ॾियोसि था, कंसीडर नथो करे। वरी अॼु तकरारी बयानु अथई त कालाबाग डैम ठहे मुल्क जे फ़ाइदे में आहे, नवां सूबा ठहनि मुल्क जे फ़ाइदे में आहिनि, सदारती निज़ाम लागू थिए, पंहिंजी सीट ख़तरे में अथसि या उहो चाहे थो त मां ख़बरुनि जी ज़ीनत बणिजंदो रहां, हुनखे का परवाह न आहे त इन सां कहिड़े सूबनि जी दिलि आज़ारी थिए पई। आईने पाकिस्तान जेको फंडामेंटल राइट न आहे इंडिविजुअल्स खे, उनखे वायलेट थो करे, बीइंग चीफ मिनिस्टर एग्ज़ेक्टिव आहे सूबे जो। इन जे पुठियां कहिड़ी साज़िश थी सघे थी इन बयाननि जे पुठियां? सरके साहब, गंडापुर जेका आहे न उहो फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे ऐं पहिरियों बि कुझु इन क़िस्म जा बयान ॾिना जेके तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सैलाब आयो त उन वॾी तकबुर अंदाज़ में चयो त जेको आहे असांखे कंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे, कॾहिं बि ईअं न कंदो आहे। असां हमेशह इहो चवंदा आहियूं त 4 सूबा हिक ॿिए जी मदद करे ई असां पाकिस्तान खे मज़बूत करे सघूं था। अॼु जेकी इन इंतिहाई घटिया अंदाज़ में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, TV चैनल आहे, इन करे उहे थोरा सा लफ़्ज़ जो एहतियात बरतणु ज़रूरी आहे, कयो सम्झींदा। पर जेकी उन वाहियात हिकिड़ी गुफ़्तगू कई आहे ऐं उन मनसूबे जे लाइ जंहिंखे मुशर्रफ जे दौर में चयो वियो त हाणे हिन मनसूबे खे दफ़न था कयूं। वजह इहा हुई त जॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ कन्विंस करण जी कोशिशि कई पाकिस्तान जे माण्हुनि खे, त पाकिस्तान जे माण्हुनि खे कन्विंस करण जे बदिरां हू पाण कन्विंस थी वियो त इहो मनसूबो जेको आहे ग़ैर मुनासिबु आहे ऐं उनखे उन वक़्तु दफ़न कयो वियो त हाणे इहो मनसूबो हमेशह लाइ ख़तमु। नवां मनसूबा न वरी उन सां गॾु ॿिया बि थिया त जीअं मेमन डैम बादशाह डैम जे लाइ बाक़ाइदा पैसा रखिया विया त हाणे इन्हनि ते फोकस कबो ऐं हिन खे दस्तबरदारी जो ऐलान कयो वियो बाक़ाइदा।
हाणे ही छो जो फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे, हिन जे ख़िलाफ़ु तक़रीबन 100 खां मथे ATC जा ऐं मुख़्तलिफ़ केसिस आहिनि ऐं हिनखे इहा ख़बर आहे त कंहिं बि वक़्तु गिरफ़्तार थी सघे, छो जो कुझु केसनि में ही जंहिं बि पेशी ते पेश कान यानी अदालत में पेश नथो थिए त हिन जी ज़मानत जेको आहे उतां ख़तमु थी थींदी वञे ऐं कई केस अहिड़ा आहिनि जिन में ही हिन जा वारंट इशू थियल आहिनि गिरफ़्तारी जे लाइ। हिन मौक़े जो हिन इहो ॾिठो त हाणे मुल्क में हिकिड़ो नओं शोशो छॾिजे ऐं तव्हांखे यादि मूंखे पाकिस्तान में का नई ॻाल्हि न आहे सदारती निज़ाम जी, पाकिस्तान में सदारती निज़ाम रहियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन मुल्क जो न सिर्फ़ु सदर हुयो बल्कि हिन मुल्क जो जंहिंखे चवंदा आहिनि फील्ड मार्शल टाइप सम्झो त तव्हां जेको आहे फील्ड मार्शल हुयो, यानी इहो तजुर्बो बि हिन मुल्क में थी चुको आहे, का नई ॻाल्हि कान्हे। पर उन वरी हिकिड़े माहौल खे अली अमीन गंडापुर पंजाबी में जीअं न चवंदा आहिनि उहो गंडासरो छा चइबो आहे उनखे जेको खणी ऐं जेको आहे सुल्तान राई ऐं मुस्तफ़ा कुरैशी जी फिल्म में मिलंदो ओड़ो उहो कंदो, हिन जो बिल्कुलु उहो एज़ अ स्टाइल आहे। बेसिकली ही पाण बि मंशात फ़रोश आहे ऐं जेकी तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान जी हुकूमत जॾहिं हुई त हिन बाक़ाइदा चयो त अफ़ीम खे जेको आहे लीगल करार ॾिनो वञे ऐं अफ़ीम सां जेको आहे सूबे जी यानी कि KPK जी जेको आहे इकोनॉमी, न सिर्फ़ु KPK जी इकोनॉमी, मुल्क जी जेको आहे इकोनॉमी वधंदी ऐं उनजा लाइसेंस ॾिना वञनि। ऐं हिन बाक़ाइदा उन हुकूमत में यानी कि जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म हो उन वक़्त में TV चैनलनि ते वेही करे मंशात खे फ़रोग़ जूं ॻाल्हियूं कयूं। मुंहिंजो त मुक़्तदर इदारनि खे इहा अपील आहे त इन क़िस्म जे घटिया माण्हू खे लगाम ॾियणु घुरिजे जेको सूबनि जे दरमियान नफ़रतूं पैदा थो करे ऐं अवाम जे दरमियान नफ़रतूं थो पैदा करे। असद केसरी सरबराही में उन्हनि खे डिसोन कयो आहे, उन्हनि चयो आहे त इहा तकरारी शइ आहे जंहिं ते ॻाल्हाए थो, हिन जी ज़ाती राय ज़रूरु थी सघे थी पर पार्टी पॉलिसी न आहे। जी मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न सरके साहब त ही पॉलिटिकल फिगर त हुयो ई कान न, ही त जेकॾहिं तव्हां हिन बैकग्राउंड चेक कंदा ऐं जेको रेकोडिक जो हिन मनसूबे जिते सोन वारो हुयो उहो तव्हांखे आहे ख़बर त उहो हिन सिर्फ़ु 1 अरब रुपए में 70 अरब खां वधीक जो मनसूबो सिर्फ़ु 1 अरब रुपए में पंहिंजे ॼाण सुञाणनि जे कॉन्ट्रेक्टर्स खे ॾेई करे न सिर्फ़ु KP खे नुक़सानु पहुचायो बल्कि सॼे मुल्क खे नुक़सानु पहुचायो। ऐं मादनियात में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके यकीनन डायरेक्ट फेडरल ॾिसंदी आहे, जीअं गैस आहे, तेल आहे, पर जेके ॿियूं मादनियात आहिनि उहे सूबनि जे अड़ी तरमीम जी ख़ुदमुख़्तारी खां पोइ हाणे सूबाई ख़ुदमुख़्तारी खां पोइ जेके 2 या 3 शयूं आहिनि जेके डायरेक्ट फेडरल ॾिसे थी, जंहिंमें तेल गैस त आहे को शायदि हिकिड़ी ॿी को मिनरल शामिल आहे, पर बाक़ी जेके मिनरल्स आहिनि उहे सूबनि जे ज़ेरे कंट्रोल आहिनि। हिन जो एग्रीमेंट को हींअर कैंसिल थियो आहे जी क़यादत डिसोन थी करे, हे पार्टी खे वायलेट थो करे, उन पॉलिसी खे वायलेट थो करे। सम्झो था त PTI खे ई ॾुख आहिनि के मुंहुं पियो ॾे ऐं उनजो माना हे छो कंहिंजे चवण में छो न आहे या डिसिप्लिन में छो न आहे। मां जीअं चओ न ही फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे, छो जो हिकिड़ी तरफ़ पाणी आहे ॿी तरफ़ बाहि आहे। हाणे हिनखे इहा ख़बर आहे त जेकॾहिं ही मुतनाज़ा बयान ॾेई करे ऐं कुझु धुरियूं इन में राज़ी थी सघनि थियूं जेको अॼोको हिन जो बयानु आहे, ईअं न आहे त इहो हवा में ॾिनो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, इहा का इहा बेवकूफ़ी न कई आहे। इन क़िस्म जी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ नथो थी सघे, ईअं नामुमकिन ॻाल्हि आहे जो उहे ॻाल्हियूं जेके दफ़न थी चुकियूं हुजनि तव्हां अचानक जेके उन्हनि खे उजागर कयो त यकीनन इन्हनि जे पुठियां को न को थॉट आहे, को न को ज़हन आहे, कंहिं न कंहिंजी डायरेक्शन आहे। पर हिन मां सम्झां थो त पंहिंजी पार्टी खे बि इम्तिहान में बि छॾियो, छो जो हिननि जी पार्टी अपोज़िशन लीडर कंहिंखे कयो आहे, महमूद ख़ान अचकज़ई खे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो सभ खां वॾो जेको आहे इन मुख़ालिफ़ आहे कालाबाग डैम मनसूबे जो। हिननि जेको आहे सोची सम्झी मां सम्झां थो त अली अमीन गंडापुर या कंहिं न कंहिंजे चवण ते अलाह खे ख़बर, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे त कंहिं न कंहिंजे चवण ते या उहो तव्हां कहावत ॿुधी हूंदी त शाह खां वधीक शाह जो वफ़ादार, त हिन शाह खां वधीक शाह जो वफ़ादार थियण जी कोशिश कई आहे। पर इस्लामाबाद को फतेह करेंगे, सुरंगों से जाएंगे, असला लेके जाएंगे, पोइ हिन त वफ़ा खे बि ललकारियो, उनजे बावजूद सीट इंजॉय थो करे। साईं हिन हल्फ़ खयो हुयो ऐं माण्हुनि खां हल्फ़ खणायो हुअईं त हाणे असां जॾहिं अचूं था एतिजाज लाइ असां वापसि रहंदासीं ऐं असांजा जनाज़ा पढ़िया वेंदा। हिन पाण बि हल्फ़ खयो हुयो
ऐं जेके पंहिंजा कारकुन लीडर शीडर सभु हुआ उन्हनि खां बाक़ाइदा हल्फ वरितो वियो जेको टीवी चैनल ते ऐं सोशल मीडिया ते नशर थी चुको आहे। ऐं उनजे बावजूदि बि जीअं ई इस्लामाबाद जी जंहिंखे चवंदा आहिनि न कुंड ते पहुतो, डी चौक ते बि कान पहुतो, कुंड ते पहुतो, उतां फरार थी वियो। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त चयईं त मां 5 ज़िला, यार कूड़ जी बि इंता आहे, मरी जो जेको रस्तो आहे दामनिको जेको मथे वेंदो आहे उतां जेको आहे केपी ऐं हीअं गॾु आहे, इस्लामाबाद यानी कि इस्लामाबाद ऐं बॉर्डर आहे, यानी कि हिकु होटल जेकॾहिं इस्लामाबाद जी हद में आहे त वरी ॿियो होटल जेको आहे केपी जी हद में आहे। पर हिन जी तव्हां जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधो आहे त 3 ॾींहंनि ताईं मां पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदो ऐं पोइ लिकी छपी जेको आहे हिते पहुतो आहियां। भई 5 मिंटनि जो रस्तो हुयो, तोखे 3 ॾींहं छाजा लॻा? ऐं पंजाब जा ज़िला किथां अची विया विच में? उहो त हीअं गॾु आहे। बेसिकली कूड़ जी हिकिड़ी इंता हूंदी आहे, हिननि खे कूड़ ॻाल्हाइण जी एतिरी आदत थी चुकी आहे जो पोइ हिननि खे इहो यादि न रहंदो आहे त कल्ह कहिड़ो कूड़ ॻाल्हायो, सुबुह कहिड़ो कूड़ ॻाल्हायो, शाम कहिड़ो कूड़ ॻाल्हायो। पोइ कूड़ ते मुबनी जेको आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में आख़िर माण्हू फसंदो आहे। पर हीअ जेकी अॼु हिन ॻाल्हियूं कयूं आहिनि न, हिननि खे ईज़ी न वठणु घुरिजे, हिननि खे सोलो न सम्झणु घुरिजे। हीअ हिकिड़ो इन जो मतिलबु त अञा ताईं को न को मास्टर माइंड इन मनसूबनि खे ज़िंदा करणु चाहे थो। को न को हिन जे पुठियां माण्हू आहे जंहिं हुनखे हिनखे जंहिं चयो हूंदो त तूं इन इशूज़ खे हाईलाइट कर त तोखे कंहिं जॻह त मां रिलीफ ॾियारे सघां थो। मुंहिंजो जेको चवण जो मक़सदु आहे न, हीअ हरू भरू न आहे, हिन जे पुठियां का न का हिनखे अहिड़ी यकीनदानी थी आहे। चलो बहरहाल इहो बि त असां हिन जे बयान सां थिए छा थो, काला बाग़ ठहंदो त न, माना हिकिड़ी हवा में तीर न हलाए छॾियो तव्हांजे बकौल त को पंहिंजो पेटी इंट्रस्ट गेन करण जे लाइ। बहरहाल ॾिसजे, वक़्तु ॿुधाईंदो, प्रोग्राम जे वक़्त ते पूरो थिया। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए इशूज़ सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।